मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई दे खबर तोर छटी लखण मुर्स का देवियो हां दे खबर पई थस आया सस लगंदी कस ना मां मु मवाली की बुधायो त मां के घुरायो है तुझे अचण जो बुद्धि मवाली जो मु खुशी में चंड वांगर चमकी पे हो अम्मा चंड वांगुर तो चेहरो चमकी कोन वेंदुस हाँ बाकी पाडे वांगुर मु जरूर सुजी वेंदुस मुखे न तो लगे जो तुझे मुर्स के मुझे अचण जी खुशी थी हुजे तोबा मश्करन जे गोठ में वरी मुसीबत अची वई हां मां मुसीबत आया तो पोंग न्यापा कर छो घुराए थो मु तो कार मोकली मैं अरे मुझी ससादा मुकी नजर ही कोन पई बारो मानु गर्मी में तो खबर न पंदी आ हाने दिठो त मैं खुश सही चाक चंगी भली सुठो थियो आई है नाराज न थी जाए कने इंसान जी अख तिरकी बोनी दिठो ही तडे तो मुसीबत चई सच सगोरी मां तुंजी गाल न कई लाली जो कुर्बानी वारो बकर चोरी थियो मां उन जी गाल पो कया ईद जी कुर्बानी वाले बकर जी गाल थो करी छा हां यो ईद वाली कुर्बानी बकर मोतबरन जो वटो न वो मुखे हमरा न बुधायो चोरी थियो ये सब मुजुन्या तुआन जेके ये लोड़ींदा यो लालू मुझे खादे पीते ते कुरके पे न त लगी विसनाणे डबल बुर्श हुन के ये बुर्श छा कंदा वो तो बाबा चवे थो त गोठ जे सभिनी माण्हुनि खे पुलिस जे था बुर्शाणाई हे जी तो के सिर सा छो लगी है बकर तो चोरी कयो है छा मु तो चोरी कोन कयो न त खपाइंदो सिकिए छा खपाइंदे मवाली ओ दिमाग खपाइणो पंदो न जरूर सोचणो पंदो दिमाग ते जोर ॾियणो पंदो आखिर लालू जे संठूअ जो मुड़स हां ओ माफ कर लालू मुझो संठू आ लालू जी जेकी जाल आ वो मुझी साली आ उन जे करे मुखे थोरो सोचणो पंदो दिमाग ते जोर ॾेई इन जाइ ते पहुचणो पंदो त बकर चोरायो कया लालू जो बकर कोन छो मुखे एडो दुख आ चवा तो दुख लहे छोन थो हाने दुख के छड गोश्त या मच्छी वठी आ अम्मा आई है तुंजी सस अम्मा आई है उन जी का खिदमत कर अम्मा के 3 महीनो है गोश्त भी कोन खादो दे मच्छी भी कोन खादी थई छो ओदे भला गोश्त कोन पे मिलन छ अम्मा जैसे ना मुखे वो वठी जे को ये न थे तो दर्जा चे मोटो टेमी कोने को कौन सी पीदी नी साई ठीक है अम्मा जो वगो भी वठी अच जा न त अम्मा भी थई किराया भी थई ईद वनी मां अपाण दे कंदी साई ये न कर पावली हर बुरी छोटी थी उतावली मां ट्रिको पंजो कया थो न सुतली साहब तू चवंदो त मां लखन करोड़ जा केस हल कंदो अरे ही मुझो केस हल करे न तो सिंगल पुरुष न डबल पुरुष लगंदी लालू साहब पुलिस के जेकर फुल इख्तियार मिली वने न तो सिंध में छा पूरे मुल्क में डोह न थे मसलो यो त चोर के सियासतदान जो पोटो आ के जो डोटो आ के जो मासाता के जो सोटरा उन करे मसला हल करने में थोड़ी दुखियूं थियन थियूं न त लखन करोड़ जा केस हिनी हल थी वने इन मामले में तो के फुल इख्तियार थो जा जेकर तुझो शक मुझे पी में भी हुजे न उन्हें के न छज जाए तो के फुल इख्तियार बस तवांजे पी के भी वो ठीक आ हिन टोनी खां तफ्तीश शुरू थींदी मां चवां थो त सॼे ॻोठ ते सूतली जा सचू वसंदा चोर चंड वांगुरु पाणी चिटो थी बीहंदो कीअं टोनी अरे लालू साहब देखो ना सुतली साहब को यार बेमकसद हिलाए जा रहा है यार लालू साहब मैं तो आपका ईमानदार और नमक हलाल वफादार कमदार हूँ यार एड़ो तो रची आ सुतली साहब काटन एड़ो कम खराब कयो जो भले भाड़े जी खबर ही काती पवे तो के इजाजत आ तू वन पंजे सचो के तेलण जा बेदो तेलण लालू साहब छड़णो कंहिंखे बि न आहे हिन टोनी खे बि थाणे ते काहे थो वञा सचू हणी पुछंदोमांसि त सच ॿुधा त मसलो छा आहे लालू साहब तव्हां मूं ते हरूभरू शक पिया कयो यार मां अहिड़ो ग़लति कमु नथो करे सघां कुर्बानी जो बकरो ही मां चोरी कया नो 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 डिसाइड यार टोनी पुट तोखे या कुर्बानी ॾियणी पवंदी जेसि ताईं मुंहिंजी कुर्बानी जो बकर वापसि नथो अचे सुतली साहब हिन खे वठी वञ थाणे ते वञी हिन खे सचुनि जा सेका दे मता इश्क के चक्कर में न मुझे पक्का हुक्म करो लालू चाचू क्यों ऐसे कर रहे हो यार अपने बच्चे को हिला रहे हो यार तू तो माथा दिला रहे माचो बेटा तू ने नीरा था हल्ला गया थी अगे सो थाणो के रखन पढ़ने कर लिया पर घर में गई ना पो आला आला बकर खाईंदी कभी बकिलो अज मां तो एड़ो असर कंदस बकर दा छा पर ईदा कपाबड़े बिसरी नहीं
कज़बानो ओ मुझे कज़बानो छाती मुआ ही छाती तो इन भागा के धकाया थई न हथ न ला जाए कज़बानो रंग लही विंदो मुझो मतलब आ केस हल्को थी विंदो हथ न ला परे थी बी पर त्यो चाहे मुआ कज़बानो इया त खबर हुंदई न त लालू वारो बकर गुम थी वियो आ हां हां मां बे हड़ाऊं वड़ाऊं ॾेई पंहिंजी कज़बानो लाइ बकर वठी आयो हुयसि वठियो पियो जी पोइ छा थियो पोइ छा उहे ई चोर मिलिया जिन लालू जो बकर खयो आ उहे मूंखे धक हणी बकर काहे विया वॾो झेड़ो थियो पर बकर ज़ोरी काया मां बि वॾी वठा कई मान पर काहे विया बकर कज़बानो तोखे धक हणी बकर काहे विया ही बाक़ी तोखे छा सुर्खिया निशान था लॻनि छा पोइ तूं भला लालू ॾे वे लालू ॾे छा वञी कयां उन जो पंहिंजो ई बकर गुम थी वियो आहे ठीक आहे वे त मां तुंहिंजे लाइ पाणी खणी थी अचां भागा कज़िए सां कूड़ थो हणी हां हे सुर्खी हणी मूंखे तो चई तो माण्हुनि तुंहिंजे करे धकाया आहिनि ऐं बकर खसिजी वियो हां ॿुधा त सही हां कूड़ थो ॻाल्हाई मूंखां ॿुधा कूड़ थो ॻाल्हाई मूंखां हॾा भॼी पवंदा हॾा भॼंदसि निभागा मरिया कूड़ा मस्करन जो गोट दे मस्करन जो लालू के बकरो मोटाए दियो दिमाग खराब छो उस्ताद असांजे करे घणा कुटबा अरे अकुल जा अंधो या खबर अथव त हिन महिल ताईं हिन तर में केतिरा बकर चोरी थिया आहिनि उस्ताद जेके बि बकरा चोरी थिया को असांखे आहिनि इन लाइ असां नची कुड़ी बि कसम खणी ईंदासीं ऐं जेकॾहिं तव्हांखे लालू वारे बकर जो कसम खणा आहिनि पोइ खणजो कूड़ो कसम उस्ताद इहो त वॾो मसइलो आहे अॻु में ई दर बदर आहियूं कूड़ो कसम खणी क़यामत कारी कोन कंदासीं अरे पुलिस जे पादरनि खां तव्हां मुंहिंजे करे बची वेंदो छो त मां लालूअ जो संढू आहियां ऐं संढूअ जो लालू मां आहियां मतिलबु आहे त मुंहिंजो संढू लालू आहे संढूअ जे करे मोचड़नि खां बची वेंदो उस्ताद खपाए बि नथा सघूं जेको असांजो मक़सदु हो उहो पूरो थियो कोन हाणे सोचो त बकरे जो छा कयूं ॿुध पोइ ईअं न कयूं मुरागी बकर खे कुही खाई छॾियूं न हूंदो न वरी फशरी थींदी उस्ताद इहो छा थो चई इहो त वॾो ॾोह थींदो इहो त कुर्बानी जो बकरो आहे अरे किरड़ी कुर्बानीअ खां पोइ त इंसान जे पेट में वेंदो न असां इंसान न आहियूं छा उस्ताद कयूं था वठ पर जॾहिं वठ सट थी वई त पोइ मुंहुं ॾिबो हा पोइ हीअं था कयूं मां देगड़े जो बंदोबस्तु कयां थो तव्हां वरी गरम मसालनि जो बंदोबस्तु कयो तूं पुट काठियुनि जो बंदोबस्तु कर चाहे कयूं था हपम पोइ अॻिए जहान में अलाह रहम कंदो हिन जहान में हूंदो ई न त फशीरी जाजी उस्ताद ॾुखियो कमु मूंखे चइजां काठियुनि वारो सवलो कमु हुन कयो अथई ऐं खाईंदे 15 बूटियूं वधीक मुफ़्त जूं हा पोइ सही आहे पोइ सही निर ते सुर्खी हणी ऐं कज़ी खे कंफ्यूज पियो करी मां बि सम्झी वई हुअसि त हिन निभागे वटि पैसा ई कोन्हनि के त हिन बकर वतो बि वरी फुरिजी बि वियो मुंहिंजी कज़बानो मुंहिंजी मजबूरनि खे तूं नथी सम्झी मां मजबूरी में तोसां कूड़ आहियूं अरे मिठू निकुर बाहर आई न खरगोश के छो उठी आई मुझे घर अरे वल्लू मां चाहे तो निकुर बाहर बाबा असांजे पोयां पुलिस आ ते करे जीते लिखिया आहियूं पुलिस के मुंहिंजो घर ना आहे ॾिठल छा ॻोठ जी पुलिस आ पाण ई मुंहिंजे घर खे ॻोल्हे लांदी होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार देर पे चुरण फुरण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिश न करे
जेके जिथे आयो उते ही बीह रहो ऐं जेके जिते लिखियल हो उते ही लिखिया वेठा हुजो। ओ सूतली साहब इहो वल्लू हेठों खट जे लिको वेठो थई कढीस बार आई वठी वञीस ये कुट कोड़ ओडीस मोए के माइक जी असां सिर्फ वल्लूअ के न पर मिठल के बधणा आहियूं। मिठल इज्जत सां ॿाहिरि निकिरी आ। वाले घोड़ा रे पुठी बनी गई। सुतली साहब मामा ही इज्जत सां न पर बाबल वल्लू सां लिखियोस जानवर सिपाहियो के तो सरी सुतली साहब सिपाही त आहिनि कोन न को जानवर न को सिपाही आहिनि कोन असां खे वठी की हरंदा। ठीकु आहे अॻियां थियो ऐं मूंखे बि थाणे ताईं पहुचायो। सूतली साहब मिठल कहिड़ो ॾोहो कयो आहे? सभिनी ॻोठ वारनि ते लालू साहब जो बकर चोरी करण जो इल्ज़ाम लॻो आहे। हलो मिठल अॻियां थियो। हलो हलो मुंहिंजूं बकरियूं हलो मुंहिंजूं बकरियूं हलो मुंहिंजूं बकरियूं। कज़ी इहो ज़ुल्म आहे ना हक़ आहे मां हाणे जो हाणे लालू ॾे थो वञा। अरे मुआर तू इते बीहो तू जो कर हुकम भली ने मिठूअ के हुजे मुखे छॾे वई तो सस सां इज्जत करे भली कुटनस। अम्मा मुझे मिठल के पुलिस मारे छड़ी थी मुझे मिठू कराणे उनके पिठुआ के वठी वई आ पुलिस छक में को पक्क में कोण वठी वई तसे माले तदींदी। अम्मा भली शक में पकड़े वई आ मिठल के पुलिस पर बटे सचू तो हणदस न पुलिस वारा। मिठल के कुछ कोन चवंदा बस पुछा गाछा कंदस उन को हथ कढंदस जेकॾहिं मिठल के हथ लातऊ न त मां ने सूतलीअ के सिधो करे छॾींदसि रहियो कोयो नूर चट कंदीसांस सेठियाणी सिर ॾींदी आ सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी। भला ईअं कर तूं हल मूंसां गॾु त अधे लालू ऐं अधे लालीअ खे चऊंसि त मिठल न आहे तव्हांजे बकर जो चोर। सॼे ॻोठ खे पुलिस ॿधी वई आहे हिन बकर जे चकर में भला सॼे ॻोठ खे त फांसी कोन ॾींदा न पोइ छा करे हर कंहिं मां हथ कढंदा वेंदा हरू पर तूं मिठल लाइ मुंझी पई आं कोन था कोन तुंहिंजे हिन कूंदर खे ख़बर न आहे त मुंहिंजे मिठल खे अलाए काथे पुलिस वारनि सचू हया हूंदा। पुलिस वारा अहिड़े हंधि सचू हणंदा आहिनि जो मीडिया वारा रिकॉर्ड बि न करे सघनि न कंहिंखे ॾेखारे सघनि। पर पोइ बि अम्मा तूं हल त सही न गॾु त आधी लालीअ खे चऊं त आधे लालूअ खे चवे त मिठल खे मार घटि ॾियाराए। यार द्वार में टियूं टियूं करे पुलिस जे पिंजरे मां निकिरी अचे हिते पहुचंदो जेकॾहिं न आयो न त इहो लालू ॼाणे मां ॼाणा सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी। अम्मा मूंखे त ख़ौफ़ थी पियो आहे त ईअं न थिए मिठल जो धून सुचाए बेसुरी शिकिल करे ऐं हेॾे मोकिलंसि। अम्मा तोखे त ख़बर आहे न त वस बि भला कोन अथसि। अम्मा तूं अलाह ते रह तुंहिंजो मिठल शाम ताईं अचे वेंदो चोर चोर थींदो साधु साधु थींदो। हा एको चोर कोन्हे को सेठियाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि न ॾींदी पोइ बि पोइ वारी करे विझंदासीं। उतारे बकरे जो गोश्त आया उठा जो आ अदुड़ न छई न थो। अरे आस्ते ॻाल्हायो भितन खे बि कन हूंदा आहिनि कंहिं ॿुधी वरितो ऐं पकड़ियो त इन ई हंधे में असांखे रधींदा। उस्ताद हाणे वञी बकर खे ॻोल्हिन बकर जी ॿ बि ॿुधण कान ईंदनि। उस्ताद सॼी दुनिया में वञी बकरे खे ॻोल्हिन बकरो किथे बि कोन मिलंदो छो जो बकरो असांजे पेट में हज़म थी वियो। खबरदार मावाली चुनो पर जी कोशिश न कजा तुझे इन मकान जी असांखे तलाशी वठणी आ। अब कहिड़े ॾोह में असांजी मकान जी तलाशी वठंदो? लालू साहब जो बकर गुम थी वियो आहे कहिड़ी ख़बर तव्हां चोरायो हुजे? लालू मुंहिंजो संधू आहे हाणे संधूअ जो बकर मां चोराईंदुसि मूंखे शर्म न ईंदो? हिन में छा प्यार कयो अथई? बकर मवाली मच्छर चाढ़िया अथव मच्छर एॾे हंधे में बकर अरे एॾे फैज़ू किथे लालू वारो बकर त कान्हे? माफ़ कजो हे छा वेसारो अने वीचारे खे ख़बर नथी पए बकर न मुंहिंजी बकरी वीचारी उनखे वाह थी वियो अलाए छा उनखे कोई उहो चाढ़ियो अथऊं। मवाली पोइ त सवाब ख़ातिर ॿ टे गिरा असांखे खारायो सुबुह खां वठी मानी कान खाधी आहे कीअं ॿुधल अलाए ख़बर तोखे ख़बर ई कान पवंदी। वेहो गंज मोला जो गॾिजी था खाऊं असां मवाली त आहियूं जो विरहाए वंडे खाईंदा आहियूं हूअं त केरु कंहिंखे मुफ़्त में पुछो बि कोन थो ॾिए। ला है बा ला है लालू साहब सभिनी ते टार्चर कयो आहे पर केरु बास ई कोन थो। सूतली साहब लॻे थो त तव्हां उनखे सूतलीअ सां सज़ा ॾिनी आहे
जॾहिं ॿ टे सचियूं उन्हनि खे ठोकियो आहे त सॼी ॻाल्हि पधरी थी पई आहे। ओ सुतली साहब मुंहिंजी कुर्बानी जो बकर काढियो देव खणी आ परियूं खणी वयूं खणी केर वियो। लालू साहब लखनि करोड़ जा केस था हल कयूं न चाह न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे पर हिन केस मूंखे मुझायो अथव। भला कंहिं फार ॿार वारे खां फार विझरायूं फार ते ॻोठ वारा आयूं थो बस जॾहिं पुलिस जे मार ते कोन था पासनि त फार ते के पासींदा। लालू साहब मूंखे पक आहे हे जेको असां इश्तिहार ते इनाम लिखियो आहे न इन सां चोर ॿकर वापसि कंदा। लालू साहब जीअं मूं तव्हांखे चयो ईअं इश्तिहार ते लिखायो अथव न ईअं ई छपरा में इतलाए गुमशुदगी जीअं त मश्करनि जे ॻोठ जे चङे मुड़ुस मोहतरम लालू साहब जो ॿकर गुम थी विया। कद जो विचोलो रंग हिकिड़ो अछो हिसो अथसि ॿियो थोरो कारनासी अथसि उनखे अलावा अछे ते मेहंदीअ जा टिकड़ा बि अथसि ॿ सिंग अथसि हिकिड़ी मुठी अथसि पोइ पुछ अथसि 4 टंगूं अथसि ॻाल्हाए नथो सघे रुगो करे थो नर ॿकर आहे साईं नर ॿकर ॿे कंदो आहे अब ॿकर त ॿे कंदो न बाक़ी छा मुमताज़ मोलाई आहे कलाम ॻाईंदो छा। इहो बि हुन इश्तिहार में लिखायो आहे त जंहिं बि मुस्लमान कंहिं भाउ हुनजे सोट उन मासात खे हथ अची वञे महिरबानी करे मूंखे पंहिंजो ॿकर मोटाए ॾे वञे। इहो ॿकर बि वापसि कोन मिलियो। छोड़े छो वापसि कोन मिलियो छा बाबा अहिड़ा ऐलान मस्जिद जे लाउड मां ईंदा आहिनि पर पोइ बि चोर चोरी वापसि कोन कंदा आहिनि। इनाम जी लालच लिखी अथमि इश्तिहार में जेको मूंखे ॿकर वापसि कराईंदो उनखे ₹1,00,000 इनाम ॾींदुसि ₹1,00,000 ऐं जेको मूंखे पक ॾींदो त ॿकर असां तोखे ॻोल्हे ॾींदासीं उनखे ₹30,000 एडवांस ॾींदुसि। लालू साहब ॾिसिजो इनाम जी लालच में कीअं थो इहो लखनि करोड़ जो केस हल थिए। हा इंशाअल्लाह ताला इहो मसइलो हल थी वेंदो। तोखे बि कहिड़ी ज़रूरत आहे जो चोरनि जहिड़ी पंहिंजी शिकिल ठाही अथई। माण्हू सफ़ा पंहिंजो मुंहुं न मास्तरनि जहिड़ो बणाए रखे जीअं जॾहिं बि पुलिस वारा ॾिसनि न सम्झनि त मास्तर आहे मास्तर चोर नाहे। मां हिन छोरे खे केतिरा दफ़ा सम्झायो हो त इहो जेको बूथ ठाहियो अथई न इहो कंहिं न कंहिं अज़ल में फासाईंदी न हिक ई न ॿुधई हल बंदूक तुंहिंजो टकायो हाणे टकायो थी वई। मिठू जेकॾहिं घणो सूर थिए थो न त ईअं करे सरकारी अस्पताल मां मुफ़्त वारा वञी कैप्सूल वठी आ। मां कोन सरकारी अस्पताल जेके टीबी आहे उनखे बि सॻा कैप्सूल जेके बुखार आहे उनखे बि सॻा कैप्सूल न मां मरी वेंदुमि मां कोन खाईंदुमि। अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर मूंखे ॾुख थो थिए ख़बर थी ॾुख मूंखे हिन ॻाल्हि जो थो थिए त तो अञा त मूंखे ईद जो वॻो बि न आहे वठी ॾिनो। मरण जूं ॻाल्हियूं करे मुंहिंजूं ईद जूं ख़ुशियूं ख़तमु न कर। अदा हेॾे अलाह जो नालो थी हिन ईद ते त न मरजांइ। असां हेॾा लटा कपिड़ा वरिता आहिनि मेकअप वरिता आहिनि सभु धूड़ थी वेंदा। लेडी बंदूक तुंहिंजो टका पुलिस वारनि मुंहिंजा लाह कढी छॾिया त हाणे मेकअप ई पई आहे। तोखे बि कहिड़ी पई छोरा बंदूक मां टकाव कढी कढी हाणे पंहिंजे हॾनि जा टकाव कढराई। अरे कुटे कुटे मूंखे माज़ूर करे छॾियो अथनि मूंखे ईअं कुटियो अथनि जीअं उठ पतड़ ते कुटबो आहे पर बराबरि कहिड़ी मयार इहा हालत मूंखे पंहिंजनि ई कराई आहे। शमन बिराली जो कलाम आहे न धारियनि जो ॾुख न आहे ओ मूंखे पंहिंजनि रुलायो आहे ॿी ॻाल्हि न आहे। अलाह कंदो तेने मूंखे चिचड़ पटींदा चल पुछड़ो थींदो कीड़ा खाईंदसि क़बर में। मुंहिंजे न्याणे सां अहिड़ी हालत कराई अथई पंहिंजा थी करे पाण था बिड़नि पंहिंजनि सां। मसी सेठाणी बाक़ी ही त हूं मां दर्दनि जूं ख़ुशीअ मां थोरी थो कयां। अब धक काथे काथे हयां अथनि मुंहिंजो मतिलबु आहे त धक सवाया कुझु लॻी विया थी छा। सुवालु अहिड़ो कयो अथई जो सॼो ॾींहुं उस ते विहारजे मानीअ जो टुकुर बि तोखे न ॾिजे सिज रथे जो रुगो तोखे पाणी पियारिजे ऐं सुबुह जो वरी तोखे मानीअ जो कूड़ो आसरो ॾिजे। साढे बसे सस जे लाइ तो ॻाल्हाए पियो मानी बंदि के चई पाणी न ॾी चई शाम ताईं सुबुह ताईं। ओ चिलकड़ी ओ मुंहिंजी खट खणी अंदरि रख ए तुंहिंजी मां त मुंहिंजा अञा सूर वधाए छॾिया रे बंदूक जा टका न कयो। सुतली साहब मां तुंहिंजी का बि कुते वारी मुंहिंजो मतिलबु कोताही बर्दाश्त न कंदुसि। लालू साहब तव्हां थोरो सब्र कयो इहो केस मुंहिंजे खाॿे थियो कमु आहे केस में दम ई कोन्हे। मूंखे थोरो महसूसु थियो आहे त इहो गैस इसे जो हुजे न त असां सभु उतां खे ॿाहिरि हुजूं हा। कीअं साहब ए बुढल बोड़ा गैस जी ॻाल्हि नथो करे केस जी थो करे केस जी को कननि में कीड़ा गिरणी। सुतली साहब लॻे थो मूंखे इहो ॿकर साहणो पवंदो। लालू साहब असां इनाम जा पना भितियुनि ते चंबड़ाए छॾिया आहिनि
मता को मुंह में पढ़ी ये असांखे बकर वापस करे वने। संधू संधू यो एडवांस केखे न दिजो इने जो वधो वधो असां पाण कंदासीं समझी तो न। अच्छा वेठा आहियूं न असां पाण ई बकरो वापसि करे ये मवाली तव्हां का हिम्मत कयो बाक़ी लगे तो पुलिस का कम चढ़ी वियो आहे। मुंहिंजो तोसां वाइदो आहे लालन मां तुंहिंजो कंहिं बि हालत में बकर वापसि कराईंदुसि। मुंहिंजो हिकिड़ो शर्त एडवांस वठण खां पहिरियां ॿुधो जेकर ईद खां पहिरियां तव्हां मूंखे बकर वापसि कराए ॾिनो त ठीकु आहे न त ॿी सूरत में पुट लाकब में हूंदो। मंज़ूर आहे मंज़ूर आहे। अचे वठो हे 30,000 30,000 मां तव्हांखे ॾियां थो पर जे कमु न थियो त सूतली तव्हांजे जंगुल में ईअं विकिणी ॾींदो त तव्हांजे फाको कंदो पुट। वठो 30,000। अम्मा हाणे त ख़ुशि आई न मवाली तोखे ईद जो जोड़ो बि वठी ॾिनो आहे ईद जी ख़र्ची बि ॾिनी अथई। मां त चवां थी अॼु हली दर्जियाणी खां सिबराए ऐं लाली खे पाए ॾेखारियूं ऐं ॿुधायां लालो खे ॾिस मुंहिंजो मवाली न्याणो केॾा ख़र्च कया अथई। अम्मा मवाली हिकिड़े कम सां वियो आहे चए पियो त इहो कमु थी वियो त ईद ते पाण बकर वठंदासीं। जेकॾहिं असां बकर वठंदासीं न अधी लाली जो त बकर चोरी थी वियो आहे ऐं जॾहिं असांजो बकर ॾिसंदी त अधी लालीअ जा पिता ई सड़ी वेंदा। अम्मा मूंखे इहो त ॿुधा मुंहिंजो प्यारो मवाली न्याणो कहिड़े कम सां वियो आहे। अम्मा ॿुधाए त न वियो आहे पर इहो चई वियो आहे त जेकॾहिं इहो कमु थी वियो त मश्करनि जे ॻोठ में ईद स्पेशल कराईंदोसीं ऐं चए पियो त पावली तूं ऐं चाची सुरीली रुगो दुआ कंदा कयो। अम्मा पर इहो त ॿुधा त मवाली जा पैसा पियल हा या वरी वलू व्याजीअ खां व्याज ते वरितई आहे। अम्मा चवे पियो त जेको कमु असां शुरू पिया कयूं न उन जे लाइ पैसा एडवांस में मिलिया आहिनि ऐं चए पियो त इहो कमु ईद खां पहिरियां थी वियो त मालिक ख़ुशीअ में 1 लख रुपया ॾींदो। अलाह कंदो इहो कमु आसानी सां थी वेंदुसि ऐं मुंहिंजे न्याणे खे 1 लख रुपया मिलंदो। अम्मा मां तोखे ॿियो जोड़ो बि वठी ॾींदसि रुगो तूं दुआ कर मवाली जे कम लाइ वियो आहे उन में कामयाब थी वञे। अलाह कंदो कामयाब थी वेंदो। आमीन। ॿुधाए तुंहिंजो दोस्त ईंदो या कोन ईंदो निंड पइजी वियो असांखे त बुख ॾाढी लॻी आहे मरी वियासीं। अरे फेजू फुरड़ी असां जॾहिं यारी रखंदा आहियूं आम माण्हू न हूंदो आहे सिरनि जा सौदा आहिनि। अॻु में मूं हिन यार खां सिर घुरियो हिन 25 सिरूं कॾहिं ॻाल्हि खणे मुंहिंजे घर छॾे वियो उहो यार आहे। ताज़ा जे आख़िरी ॾींहुं आहे सुभाणे लाकब में सुता पिया हूंदासीं। माण्हू ईंदा या ताम खाईंदा ऐं असांखे मच्छर जाम खाईंदा। अरे चरिया छोकिरो हेणी न बोलियो उम्मीदनि ते दुनिया मालिक अल्लाह मालिक ॾींदो मौला। अल्लाह ॿुधाई अल्लाह ॿुधाई याकूब जो पुट हेॾां थी उतारे साॻो ई बकर अथई जहिड़ो लालूअ जो हुयो। हा यार सफ़ा साॻो बकर टके जो फ़र्क़ु न आहे ॼण त फोटू कॉपी आहे हुनजी पर रंगीन फोटू कॉपी आहे। तोखे त आसमान ते पिया ॻोल्हे तूं ज़मीन ते मिलियो जवान जा पुट। यार मवाली माज़रत सां थोड़ी देर थी वई असल में मां पाण सिंधी कुकुड़ अवां जे लाइ कुठो त मां अवां सिंधी भाउरनि खे खारायां। हा उहो त सही आहे पर कुकड़ खे फिलहाल छॾ इहो ॿुधा याकूब त हीउ बकर कंहिंजो आहे। हीउ बकर मुंहिंजो आहे। अहिड़ा 2 बकर जाड़ा हुआ हिकिड़ो खपायमि वठण वारे जो नालो अजीब हो। छा नालो हुअसि? हिकिड़े जो रेवस ॿिए जो टोनी। हिकिड़े जो रीवस ॿिए जो टोनी? हा हा इहे ई नाला हुआ। याकूब अॼु न जेकॾहिं मां तोसां हुजत कयां संगत में त मूंखे जवाब त कोन ॾींदे न। यार मवाली कमाल तो करी तोले त सिर बि आज़ुर आहे हुकुम कर छा खपई। सिर त तूं अॻु में बि मूंखे ॾिनियूं 25 सिरूं उहो जॻह में हणी छॾियमि उहो सिर न खपनि बकर खपे यार। यार याकूब असांखे हे बकरो खपे। यार मवाली तव्हां वियो मानी तयार ते मानी खाई वठो को बकरो तव्हां खां परे आहे छा काए वञो। महिरबानियूं थोरा यार अल्लाह खां ॿियो कुझु घुरो उहो मिली वञे बसि हाणे वारो कर पहिरीं मानियो बंदोबस्त कर त असांखे वरी अञा अॻिते वञणु। हाज़िर हाज़िर। यार सूतली साहब ईद जी रात अची थी आहे मवाली अञा कोन मोटियो आहे वारो कर तफ्तीश कर मवाली खे ॻोल्हे में लाकब कर। लालू साहब अॼु सॼो ॾींहुं छॾियो न भली पंहिंजो जेको वठनि सिस्टम करे वठनि उन खां पोइ सिज लथे खां पोइ लाकब में हूंदा ऐं बाइका ते सचू वसंदा आहिनि। ठीकु आहे चङो भला मां नओं बकर वठी अचां थी यार। हेलो
हाँ छा तो जी मवाली अच्छा पोइ हिकिड़ो कमु कर तव्हां ॻोठ में दाख़िल न थीजो असां तव्हांजो वॾो इस्तक़बाल कंदासीं ठीकु आहे न हा हा ठीकु आहे छा थियो लालू साहब मवालीअ खे मूं वारो बकर मिलियो आहे मिलियो हा पोइ ॿाहिरि छो था इस्तक़बाल कनि बसि हिते उतां किथे अचनि त गुलनि जी वर्खा था कयूं इहा बि ॻाल्हि सही आहे कोन कयूं ॻोठ वारा तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं ही मुंहिंजो बकर गुम थी वियो या चोरी थी वियो उन ज़माने में मूं ऐलान कयो जेको मुंहिंजो बकर वापसि कराईंदो मां उनखे ₹1,00,000 इनाम ॾींदुसि अॼु मां पंहिंजो वाइदो पूरो कंदुसि अॼु मुंहिंजे दोस्त मवाली उनजे ॿिनि दोस्तनि फैज़ू ऐं किरड़ ही मुंहिंजो बकर वापसि करायो आहे इन करे हाणे मूंखे पंहिंजे वाइदे ते पाणी ॾियणो पवंदो पाणी न संधू शरबत छो त इन में मूं वॾी जिदोजहद कई आहे न न फैज़ू ऐं किरड़ बि मूंसां गॾु हुआ उस्ताद हुआ आहिनि हा आहिनि लालू साहब इन्हनि खे इनाम ॾियण खां अॻु में असांजो बाज़ालो कयो न बेगुनाह बूट हणाया अथव पुलिस खां छो त मां आहियां कमदार कोड़ो असांखे पुलिस अहिड़ो कयो थोरो जो असांजे सवड़ में बि सी पियो लॻे हाँ लालू साहब तुम्हारे ईमानदार कमदार को भी पुलिस ने बहुत कूटा है हिला के रख दिया है इन जे लाइ मां ऐं सूबेदार सूतली तव्हां जहिड़ो शर्मसार आहियो मूंखे ख़बर आहे बलू वारनि खे तव्हांखे सभिनी खे असां पुलिस जे थां बूट हणाया असांखे तकलीफ़ थी आहे उनजे सां माफ़ी था वठूं ऐं मां इहो बि ऐलान थो कयां त मोबाइलनि जेके ₹30,000 एडवांस मूंखां वरितो उहो मूं हुननि खे माफ़ कयो ऐं बाक़ी ₹1,00,000 पूरो हिनखे इनाम में थो ॾियां छा यादि कंदा ही मवाली तव्हां सभु हिन ईद खे स्पेशल करे मल्हायो लालू साहब जिंदाबाद को भी ना है घट के खां को भी ना है घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई लालू लाली के तो बुर्श हणे जिए ज़ाल के पंहिंजो मुर्स वणे मवाली भी पावली करे को भी ना है घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मश्करन जो हाँ मश्करन जो